छा थो लगे तव्हां ॿिन्हिनि खे हाणे हिन सूरत हाल खे कीअं टैकल करणो पवंदो? पाण खे कुछ इनिशिएटिव ऐं एक्शन रोकणा पवंदा। रिट्रीट कयूं त बहितर आहे। मारिया ॾिसो, जीअं फायर ब्रिगेड ऐं एम्बुलेंस कंहिं सिग्नल ते नाहिनि बीहंदा, उअं ई पंहिंजो हे ऑपरेशन बीहण वारो न आहे। सर, हिन वक़्तु हुननि असांजो अहम ऑफिसर मारे विधो आहे। हाणे असां कहिड़ी एक्सट्रीम एक्शन ते वञूं, उन लाइ सोचणो पवंदो, उन लाइ वक़्तु खपे। वकार पाणी सोचींदो न आहे, सिर्फ़ु पंहिंजो रस्तो कढंदो आहे। उन पाणीअ में ॿुॾण वारो सोचींदो आहे त उहो इन मां कीअं निकिरे। ऐं हिन वक़्तु इहे सभई समाज दुश्मन नासिर इन मां निकिरण जी कंदा। ऐं हिन वक़्तु असां दाइम खे टारगेट करे इनकाउंटर करे सघूं था। संदसि ग्रुप खे बि क्रैश करण जी ज़रूरत थी पई आहे। पर हिन वक़्तु सोराब घणो सरगरम आहे। असां त संदसि ख़िलाफ़ को एक्शन नाहे खणियो। असल लोहारी त उहो ई लॻे पियो। सौराब खे टारगेट कजे। सर, इहो बहितर फ़ैसिलो आहे। तकड़ जा फ़ैसिला ग़लति हूंदा आहिनि वकार। फ़ैसिला न, उन्हनि जा नतीजा ग़लति हूंदा आहिनि। मां सम्झां थी त हिन वक़्तु सोराब में सिधो हथु विझी खेसि वाइको कजे त बहितर रहंदो। जीअं थर जे कोयले जो हिन मुल्क में क़दुरु नाहे न, बिल्कुलु ईअं ई असांजी यूनिट जी हालत आहे। हिन वक़्तु सवाइ चीफ मिनिस्टर साहब जे ॿिए कंहिं वटि बि पज़ीराई कोन्हे। हिन वक़्तु जेकॾहिं सोराब में सिधी रीत हथु विधोसीं त हो सियासी असरो रसूख़ इस्तेमालु करे सिंपथीज़ हासिल करे वठंदो ऐं पोइ हिन यूनिट जी मुखालफ़त ऐवान में बि थियण लॻंदी। सर, पोइ छा करणु घुरिजे? लाइन ऑफ एक्शन छा हूंदो? सोराब जी फैमिली ऐं सुल्तान जो इस्तेमालु असांजी प्रायोरिटी हूंदी। तुंहिंजो मतिलबु माहिन खे इस्तेमालु कजे? हा, तूं खेसि कॉल करे सुभाणे सुबुह ताईं घुराए वठ। छा यासिर खे बि? न, यासिर खे फ़िलहाल हिन मामले में नथा आणियो। ॿिन्हिनि फैमिलियुनि में अञा ताईं वेछा पियल आहिनि। मूंखे लॻे थो त यासिर जी फैमिली खे शायदि इहो बि मालूम कोन्हे त सोराब अहिड़ी एक्टिविटीज़ में शामिल आहे। सर, पोएं दफ़े जी अपडेट आहे त सोराब सां क़ुर्बान मिलण वियो। ॿिन्हिनि जी इहा मीटिंग एतिरी भली न वई। सोराब जो रवैयो क़ुर्बान सां ॾाढो ख़राबु ॿुधायो वियो आहे। ॿिन्हिनि फैमिलीज़ खे हिकु पेज ते आणण लाइ यासिर असां वटि सुठो रिसोर्स आहे। इहो पोइ स्टेप आहे। पहिरियां माहिन ते कमु कजे। तव्हां पहिरियां माहिन खे घुरायो। तूं अॼु राति अकील जी फैमिली सां ई रहो। मां अॼु उते ईंदुसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।